कीअं तव्हां सभु ख़ैर सां हूंदव। अॼु अम्मा तव्हांखे ॾेखारींदी त कलेजी जो बोड़ कीअं ठहे, है न मां? के ज़ेरा था चवनि, के जेरा था चवनि, के कलेजी था चवनि। असीं सराइकी में ज़ेरा चवंदा आहियूं। हा, असीं सराइकी में ज़ेरा चवंदा आहियूं। तव्हां छा था चओ पोइ ॿुधाइजो कमेंट में। अॻु में तव्हां ॾेई पोइ टमाटा विधा, टमाटा विझी पोइ मसालो विझिबो। हा, ही मसालो कुटिजे पियो। मसालो विझिबो। हाणे हेठि थोरी हेठि विझी हे मसालो धाणा कुटिया आहिनि, धाणा कारी मिर्चूं। काला मिर्च और कुत्ते का अरे काला मिर्च कुटू ना। हाँ, ॻाढ़ी मिर्च हाणे मिर्च पवंदा। हाणे मिठा लूणु असांजो तरीक़ो त इहो आहे। पोइ हाणे तव्हांजो कहिड़ो तरीक़ो उहो असांजी ख़बर कोन्हे। असीं सिंपल तरीक़े सां ठाहींदा आहियूं, पर वीआईपी ठाहींदा आहिनि, है न मां? फला था हा मां भला हिन पासे भिंडियूं हथरा सड़े छानो कुर्सी आहे छा हिन पत्ती न ला, है न? हा पत्ती का लाई अपना तो भिंडियूं तो मुझे फेवरेट है। बस ढक ले बस। आता मानो आता तो मानो भी जमा नहीं आता कवर मानी थोड़ी पका चली गई। हाँ विजी था खाना भी देरा हाँ ताकंक वही थे pertama ya doa kita jadi kai हाँ ये पहले उबाया हुआ था, उबारे रखी पोइ हिन में विझाइण, है ना? हाँ हाँ उबालियल हुआ मथां सभु जो कचा ई विझी छॾिया आहिनि। थोड़ी देर में उबाल दो उबाले बार में कट करे है जो हाँ पुदनु बंदो हाँ पुदनु पवंदो सही। हमायो पानी डाले थे बस ठही गया। हाँ तैयार बस हाँ तैयार थी वियो। हाँ हिनखे ढक ॾेई रखी थोरो हलाए। पानी भरा सब सुको वञे। पानी सुको वञे थो वरी धीरे धीरे ॾियणु ढक ढक ॾे पर पानी तैयार थी विया तैयार असांजा।